अस्सलामुअलैकुम। जीअं तव्हां पंहिंजी सिंगर फ़ाइज़ा अली। जीअं त अॼु मूं हिकु फेसबुक ते पोस्ट ॾिठी जेका मुंहिंजे ख़िलाफ़ु हुई। सच पुछो त मूंखे हिन ॻाल्हि जो ॾाढो ॾुख थियो ऐं बराबरि मूं ही सनावला समेजे जी प्रोडक्शन में एल्बम कयो हुयो जंहिंमें हिकु गानो ॻायो हुयो ऐं उन गाने जा शाइर हुया परवेज़ चांडू साहब ऐं बाद में मूंखां बिलावल बिरोही जे नाले सां सॉन्ग ॻारायो वियो जेको मां परवेज़ चांडू साहब जे नाले सां ॻायो हो। जीअं त असां महिनत कंदा आहियूं ऐं पंहिंजी मज़दूरी जा पैसा वठंदा आहियूं, असां हिकु सॉन्ग ॻाए छॾींदा आहियूं, उन खां बाद में वरी असांखे प्रोड्यूसर चवंदा आहिनि त ती हुन शाइर असांखे पैसा न ॾिना आहिनि, तव्हां असांखे नालो चेंज करे ॾियो। इन में असांजो को बि कसूर न आहे। अगरि मुंहिंजे तरफ़ां परवेज़ चांडू साहब जी दिलि आज़ारी थी आहे ऐं उन्हनि जे दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां तकलीफ़ मिली आहे त मां माज़रत चाहियां थी। ऐं असांखे ख़बर न हूंदी आहे त तव्हां शाइर प्रोड्यूसर सां छा था ॻाल्हायो या तव्हांजी छा डीलिंग हूंदी आहे ऐं असां पंहिंजी महिनत जा पैसा वठंदा आहियूं। मां वरी बि उन्हनि खां माज़रत वठंदसि ऐं उन्हनि जे दोस्तनि खां सिन सलामत साथ सलामत।